ऑडियंस जो मूड जीअं बीठल आहे, जीअं मसाइलनि ते ॻाल्हायो वियो आहे, ऐं जनरली जेकॾहिं असां गुफ़्तगू जो मौज़ू खणूं ऐं हूअं आऊं ऐं नसीर पंहिंजे सर्किल्स में विहंदा आहियूं त सिंध असांजो मौज़ू हूंदी आहे। सो बहितर आहे त अॼोकी सिंध ते असीं ॻाल्हायूं। नसीर, तव्हां सां हिकिड़ो मुंहिंजो ॾाढो सुठो इतफ़ाक़ थियो तव्हां सां गॾु कमु करण जो। हूअं त असां कचहरियूं कंदा रहंदा आहियूं, पर तव्हां वर्ल्ड बैंक सां गॾिजी उन्हनि खे तव्हांजी कंसल्टेंसी हुई ऐं उन में तव्हां बोर्ड जे खां पोइ जी जेका सूरत हाल आहे उन में वर्ल्ड बैंक जी टीम सां गॾु जेको नसीर कमु पे कयो उन में मूंखे बि शामिलु कयो वियो ऐं असां निकितासीं ख़बरचार वठणु जेका तबाही थी सिंध में, जेके माण्हुनि खे मुश्किलातूं आयूं, जेके माण्हुनि जा रवैया, उन्हनि जा रिएक्शन्स, हुकूमत जो जेको किरदारु रहियो। सवेर महमूद शाह ॾाढी सुठी ॻाल्हि कई, जेका चई त तव्हां ही त पिननि पिया क्लाइमेट चेंज ॾेखारे दुनिया खे। मूंखे पाण खे बि उन खां पोइ लॻो त असांजी हुकूमत इंक्लूडिंग असांजे सूबे जी सिंध जी जेका अक्सरियती पार्टी आहे, उहा इन्हनि वटि सिंध जी तबाही ॾेखारणु जेको आहे सा हिकिड़ी कशकोल जी सूरत में त मौजूदु आहे, पर सिंध जी तबाहीअ जो तव्हां सम्झो था पाण जेको कुझु ॾिठो उन खां पोइ कुझु बहितरी थी आहे माण्हुनि खे आबाद करण जे लाइ। मूं बि कुझु शयूं ॾिठियूं जो मुंहिंजी पंहिंजूं रिज़र्वेशन्स आहिनि, पर आउं चाहियां थी छो तव्हां वर्ल्ड बैंक जी कंसल्टेंसी बि कई त तव्हां छा ॾिठो आहे इन मामले में? ॾिसो, बुनियादी ॻाल्हि इहा आहे त जेका वबा हूंदी आहे उहा गोरकनि लाइ ब्लेसिंग हूंदी आहे, ठीकु आहे। ऐं लाश जेका आहिनि उहो ॻिझुनि लाइ अपॉर्चुनिटी हूंदा आहे। सो असां वटि जॾहिं हीअ जेके डिज़ास्टर्स जो दुनिया में फिनामिन आहे न, उन ते वरी हाणे डिबेट आहे त इहे डिज़ास्टर मां जेके माण्हू मुतासिर थींदा आहिनि, छा बहाली उन्हनि जी मुक़दर थींदी आहे या वधीक बदहाली उन्हनि जो इंतज़ारु कंदी आहे। दुनिया शुक्र कयो त अञा असांजे हुक्मराननि खां इहो जेकर कंहिं वेही सुवालु पुछई त तव्हां त क्लाइमेट चेंज ते था इल्ज़ाम हणो, जेकर पहिरां खणजनि न इन डिज़ास्टर जा, मिसाल 2010 जी फ्लड जा खणो, 2022 जा खणो, ऑनेस्टली क्लाइमेट चेंज त रुगो हिकिड़ी शइ ट्रिगर कंदी आहे न। हिकिड़ी शइ मिसाल तौरु को माण्हू हितां मूंखे थोरो हल्को धिको ॾिए ऐं जेकर मां हेठि किराई, हेठि शीशा रखियल हुजनि, मां उन में मुंहिंजे जिस्म मां रतु वहे त सुवालु त इहो बि थींदो न त शीशा कंहिं रखिया। सुवालु रुगो इहो छो थींदो त मूंखे धिको कंहिं ॾिनो। सो ही क्लाइमेट चेंज ते त भली जेको बि चवनि त मींहुं वसियो, सुवालु त इहो बि थींदो न मींहुं त वसियो, पाणी छो न पिए निकितो, उहो छो न पिए निकाल थियो। तव्हांखे ख़बर न आहे छा त दरियानि में पाणी ईंदो आहे? तव्हांखे ख़बर न आहे छा त ॿोॾियूं ईंदियूं आहिनि? सो असुल असां सॼो इन सॼे क्राइसिस खे ट्रीट कीअं था कयूं, असां हिन खे हैंडल कीअं था कयूं, हीअ का दुनिया जी पहिरीं ॿोॾि त कान हुई, असांजे तारीख़ जी पहिरीं ॿोॾि बि कान हुई। इहे हिन में केतिरा सवाल असांजे हुकूमतुनि जा, ऐं मां ॾहाकनि खां वठी हुकूमतुनि जे प्लैनिंग जी ॻाल्हि थो करियां, एग्ज़ीक्यूशन जी ॻाल्हि थो कयां, सीरियसनेस जी ॻाल्हि थो करियां। डिज़ास्टर त असांजी गवर्नेंस में हो, डिज़ास्टर असांजे गवर्नेंस जी ॾहाकनि खां जेका डिज़ास्टर आहे उहो मुख़्तलिफ़ शिकलियुनि में डिज़ास्टर जी पोइ असां उनजा असांजा शिकलियूं था ख़ासि करे 2010 खां हिकिड़ी वॉर्निंग ॾिनल आहे जी त ही हिसो जेको आहे इहो डिज़ास्टर जे मुंहं में अची वियो आहे। हा, मां रुगो ॾिसो, मां इहो थो चवां त दुनिया में डिज़ास्टर मैनेजमेंट हिकिड़ी एडवांस्ड साइंस आहे। मां 2-3 शयूं रुगो पुछां थो। 2012 में हिकिड़ी स्टडी थी हुई, सीडा कराई हुई, नेचुरल वाटरवेज जेके ब्लॉक थियल आहिनि सिंध जा लेफ्ट बैंक ते। 2012 में लुइस बर्जर जी रिपोर्ट मूं वटि अॼु बि मौजूदु आहे, केरु पढ़णु चाहे। लेफ्ट बैंक जे समूरनि वाटरवेज जेके ब्लॉक थियल आहिनि उन्हनि जी मैपिंग थी, उन्हनि जा
अल्टरनेट सॉल्यूशंस जो टेक्निकल सॉल्यूशंस ॾिना विया, इवन उन जी बजटिंग बि कयल हुई। 2022 जे ॿोॾ ताईं उन मां हिकु बि रिकमेंडेशन ते हुकूमत एक्ट न कयो ऐं पोइ नतीजे में असां इहो डिज़ास्टर ॾिठो। सो जेकर तव्हां सॉल्यूशन वे सां सॉल्यूशन अप्रोच सां वेंदो ई न, ऐं पोइ तव्हां जीअं असां हर शइ ते कुदरत जे कॾहिं अला साईं जे खाने में विझूं, कुदरत जे खाने में विझूं, हाणे असांखे क्लाइमेट चेंज जो खानो नज़र अची वियो आहे, उहा हूंदी। पर इहो बि दुनिया में सुवालु आहे त क्लाइमेट चेंज जा एॾे वॾे स्केल जा डिज़ास्टर साॻियनि ॿियनि मुल्कनि में अहिड़ा शिदत सां छो था थियनि, ॿिया मुल्कनि में एतिरियूं जानियूं छो थियूं वञनि। जानियूं कोन थियूं वञनि। सो इहे सुवाल आहिनि न, इहो बुनियादी तौर ते इन जूं पाड़ूं असांजे पंहिंजे हुक्मरानीअ जे निज़ाम में आहे। हिकिड़ी शइ जेका मूं इन खां पोइ मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन में आई, जेको पाण जेके बि मीटिंग्स थियूं, गॾिजाणियूं थियूं, जिन में इहो डिस्कस थियो त सिंध में ॻोठनि खे कचे जे पाणीअ जे रस्तनि ते माण्हू छिड़ विछिड़ घर ठाहियो वेठा आहिनि। उन्हनि जे रहण जी का प्लैनिंग कान्हे, हुननि खे केर बि गाइड करण वारो कोन्हे त हीअं रहिबो, हीअं घर ठाहिबो, हिन जाइ ते घर ठाहिबो। ऐं उन खां पोइ ॾिठोसीं त उहे घर जेके आहिनि से लुड़ी विया। उन खां पोइ इहा सजेशन बि ॾिनी वई त माण्हुनि खे 50 घर ऐं 100 घरनि जूं आबादियूं ठाहियो, बजाए इन जे जो हू हिते हुते हुते घर ठाहे विहनि। ऐं ज़ाहिर आहे जॾहिं अकेला घर आहिनि त उन्हनि जो को वाली वारिस थिए बि कोन थो, ऐं केरु उन्हनि खे डिज़ास्टर जे टाइम में, इहो डिज़ास्टर कोन्हे, मींहं पवनि था, दुनिया सॼी में पवनि था ऐं असां वटि बि इहे पिया आहिनि। पर छा आहे जो असां वटि जानियूं वियूं आहिनि, असां वटि घर विया आहिनि माण्हुनि जा। ऐं आउं अॼु बि ॾिसां थी त माण्हुनि खे हिकिड़ो तरीक़ो आहे जंहिंमें जेको मूंखे सम्झ में नथो अचे। माण्हुनि खे 3-3 लख, हा माण्हुनि खे पैसा मिलिया आहिनि। मूंखे ऐं उन में हिकिड़ी कोट करण लाइ, हिकिड़ो मिसाल ॾियण लाइ, हिकिड़े ॿार मूंखे यंग मैन हिकिड़े मूंखे चयो कंहिंजी मदद करण था। उन चयो त इहा कंहिंखे पैसा ॾेई मदद करे छॾणु को कमाल थोरी आहे। जे तव्हां वटि पैसा पिया आहिनि त तव्हां ॾिना आहिनि, कमाल इहो आहे त तव्हां उनखे पंहिंजो टाइम ॾियो। त आउं ॾिसां थी उहो जेको माण्हुनि खे पैसा त ॾिना विया आहिनि, माण्हू उहो ई पाणीअ जे रस्तनि ते वापसि घर पिया ठाहिनि, उन्हनि जी का प्लैनिंग कान्हे। मूंखे हिकिड़ी ख़ुशफ़हमी हुई त सिंध गवर्नमेंट उन जे लाइ, पीपल्स पार्टी उन जे लाइ का प्लैनिंग सां ॻोठनि खे नए सिरे खां आबाद कंदी, जेको कोन पियो थिए। ऐं इहो वरी हिकिड़े ॿिए डिज़ास्टर जो इंतज़ारु बि करे चई सघिजे थो, ऐं इन जो रस्तो बि रखियो वियो आहे त वरी ईंदो, वरी असीं लुड़ी वेंदासीं ऐं असां पंहिंजा लाश ऐं असांजूं तबाहियूं ॾेखारे असां ज़ाहिर ख़ैरात वसूल कंदासीं। हिकिड़ी ॿी शइ नसीर जंहिं ते कोन पियो ॻाल्हायो वञे, कुझु अरसे खां ख़ामोशी आहे। 2 मौज़ू आहिनि, 2-3 मौज़ू अहिड़ा आहिनि ऐं चाहियां थी उन हींअर उन ते असीं ॻाल्हायूं। उहो आहे सिंध जी तालीमी सूरत हाल, सिंध जो मिडिल स्कूल, प्राइमरी स्कूल जिथे किथे, ऐं उहे बि ईअं आहिनि। मूं अॼु कंहिंखे ॿुधायो पिए त मूं 2-3 प्राइमरी स्कूल अहिड़ा बि ॾिठा, ख़बर पई त उहे स्कूल जंहिं एरिया में आहिनि उते सारियूं पोखिजनि थियूं। सारियूं पोखणु माना उते पाणी मौजूदु आहे, पाणी ऐं गप ऐं दुॿण सभु कुझु उते आहे। त ईअं प्राइमरी स्कूल ईअं ई ठाहिया विया आहिनि जीअं ॿोॾि जे लाइ घरनि खे जीअं डिज़ाइन कयो थो वञे, जिते अचे उते घर ठाहे छॾियो। इन सूरत हाल में सादका सलाहुद्दीन कोट कंदी आहे त मूं वटि तव्हां नंबर्स सां ते कमु करण वारा माण्हू आहियो, पर प्राइमरी स्कूल त हेतिरा आहिनि, पर उन जो 10% मस मिडिल स्कूल्स आहिनि। सैकड़नि में जेकॾहिं असां परसेंटेज ते ॻाल्हायूं, 10% मस। उन खां पोइ यूनिवर्सिटियुनि जो हिकिड़ी कतार आहे। उन्हनि यूनिवर्सिटियुनि जी तामीर जो फ़ाइदो केरु थो खणे, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। त तामीर ते, यूनिवर्सिटी जी तामीर ते जेको ख़र्चु अचे थो उहो केॾांहुं वञे थो ऐं कीअं इस्तेमालु थिए थो, विच ख़ाली आहे। ऐं हिकिड़ी ॿी शइ जेका नज़र थी अचे, हैरान कंदड़ आहे त असांजो जेको मास्तर आहे, टीचर्स जेके रखिया विया आहिनि, उन्हनि पघारनि ते ॿिया टीचर्स रखिया आहिनि ऐं उहे टीचर्स जेके आहिनि पढ़ाइण था वञनि, ऐं जेके असुलु टीचर्स आहिनि उहे पंहिंजे घर वेठा आहिनि।
ऐं उन खां पोइ इहो ॾेखारियो वियो त उन जो बायोमेट्रिक सां हुननि जी चेकिंग थी थिए। त मूं हिकिड़े मास्तर खां रिसेंटली पुछियो, मूं चयो इन खे कीअं था मुंहुं ॾियो, त हुन ॿुधायो त सभिनी मास्तरनि नंढा नंढा फ़ोन उन एरिया जे माण्हुनि में विराए छॾिया आहिनि ऐं उन एरिया जे माण्हुनि खे फ़ोन करे चवंदा आहिनि अॼु असांजी हाज़िरी लॻायो, हाणे असांजो जेको आहे सो वापसीअ जो लॻायो, ऐं उहो असांजो कमु करे छॾींदा आहिनि। इहा सूरत हाल तालीम जी सिंध जी जेका तमामु ख़तरनाक आहे ऐं सिंध जी अक्सरियती पार्टी जेका आहे उन खां बिल्कुलु अखियूं बंदि करे वेठी आहे। इनखे कीअं था ॾिसो? इहो तालीम वारो त मामिलो हुन डिज़ास्टर खां बि बदतर आहे। बदतर आहे, वॾो डिज़ास्टर त इहो ई आहे। एक्चुअली त ही जनरेशन्स लाइ डिज़ास्टर आहे। तालीम सिंध जी मल्टी ऑर्गन फेल्यूअर आहे। जीअं को मरीज़ हिकु ई वक़्तु हुन जूं दिलि बुकियूं फेफड़ सभु छॾे ॾियनि कमु करणु, ऐं पोइ उहो कंहिं बि बीमारीअ जे कंहिं बि मामूली वायरस खे बि रजिस्ट न करे सघे। सिंध जी तालीम जी लिटरली हाणे इहा सूरत हाल आहे ऐं इरिपेयरेबल डैमेज थियल आहे। मूंखे सम्झ में नथो अचे हिन तालीम खे तव्हां ठीकु कंदो किथां शुरू कंदो। ही जेतिरा बि तव्हां एल्फियूं ठाहियो था तिन जा टोड़ मौजूदु आहिनि। तव्हां बायोमेट्रिक शुरू कयो था, उन जा उहे हल कढियो वेठा आहिनि। छो त फंडामेंटल इशू त गवर्नेंस आहे न। जेकर ब्लड में कंहिंजे ख़ुदा न ख़ास्ता कैंसर आहे, तव्हां हुनखे रोज़ु नयूं बोतलूं चाढ़ींदा वञो न, तॾहिं बि हुनजे छो त कैंसर पियो थो सर्कुलेट करे। सो उहो गवर्नेंस जो जेको कैंसर आहे जीअं त उहो मौजूदु आहे। उहो चवंदा न कुतो खूह में आहे, हाणे बाल्टियूं तव्हांखे जेतिरियूं वणियूं से कढो। सो ही जेतिरा बि तव्हां रिफॉर्म्स ऐं ॿिया टे कम ॾिसो था, इहे बाल्टियूं कढण लाइ इन में कुतो खूह मां केर बि नथो कढणु घुरे। छो त उन कुते जे करे बाल्टियुनि जी बजट थी अचे, उन कुते जे करे बाल्टीअ वारनि जी बजट थी अचे। तंहिंजे करे हुननि जी पूरी कोशिशि आहे त कुतो खूह में रहे ऐं जे थी सघे त हिकिड़ो ॿ ॿिया बि पकिड़े हिन में उछले छॾिजनि। प्राइमरी एजुकेशन तव्हां सही चयो, हाईएस्ट ड्रॉप आउट रेट तव्हांजो प्राइमरी माना 5 खां 6 दर्जे जे विच में आहे। इन विच में तव्हां 70-80% इलाही वीक आहे, तमामु ख़राब हालत में आहे। ऐं पोइ जीअं जीअं तव्हां मथे वञो था कॉलेजिस, तव्हां अच्छा अञा त सची ॻाल्हि आहे इन सॼे डिबेट में जीअं छा थींदो आहे, सिंध पंजाब जे पाणीअ जे झेड़े में सिंध जे अंदरि जेके वाहन ते कालाबाग डैम ठहियल आहिनि उन ते ॻाल्हि ई कान थी थिए न। हाणे एजुकेशन में बि ईअं थो थिए। एजुकेशन में ईअं थो थिए त असां जीअं त इन में लॻा पिया आहियूं त ही एजुकेशन केॾां थी वञे, ही स्कूल केॾां था वञनि, इन्हनि जी बजेटूं केॾां थी वञनि। असां मां कंहिंखे ख़्यालु ई कोन्हे त 400 जे क़रीब जेके तव्हांजा टेक्निकल ऐं वोकेशनल एजुकेशन जा इदारा आहिनि से त 100% बिंग लॻी पई आहे। हिन में त के 2-4 नाले मात्र किथे को उस्ताद चङो आहे त शायदि को पढ़ाईंदो बि हुजे। ही जेका टेक्निकल एजुकेशन जेका फ्यूचर जी जॉब मार्केट जी इसेंशियल रिक्वायरमेंट आहे, तव्हांजी सॼी एजुकेशन बीठी आहे 3 पिलर्स ते। हिकिड़ो बाबुल इस्लाम, ॿियो 14 नुक्ता, टियों बिकोमी नज़रियो। इन टिनी जे अराउंड कूड़नि जा हिकिड़ा अंबार भरे छॾिया अथनि। इहा एजुकेशन न क्रिटिकल थिंकिंग थी सेखारे, न स्ट्रेटेजिक थिंकिंग थी सेखारे, न इनोवेशन थी सेखारे। जेकर कंहिं निज़ाम में तइलीमी निज़ाम में 3 शयूं न आहिनि, क्रिटिकल थिंकिंग बि न सेखारे, स्ट्रेटेजिक थिंकिंग बि न सेखारे ऐं तव्हांखे इनोवेशन बि नथी आणे ॾेई सघे, त इहा त तोते खे वेही पढ़ाए उहो बि पढ़ी वेंदो। सो मूंखे त ही जेको पैराडाइम आहे एजुकेशन जो, इहो जेकर 100% सही बि परफॉर्म करणु लॻे न, ही त हुनजी बदहाली आहे जो नथो परफॉर्म करे। पर जे इहो 100% सही बि परफॉर्म करणु लॻे त जंहिं बेसिस ते इहो डिज़ाइन थियल आहे, अवां ख़ातिरी रखो त हिन मां सिंध जो पाकिस्तान जो का बि भलाई कान्हे थियलु। तव्हांखे ख़बर आहे कीअं डिज़ाइन थियलु आहे? थोरी मुंहिंजी बि इहा स्टडी आहे। इहो डिज़ाइन ईअं थियलु आहे, असां वटि सिंध में जेको डिज़ाइन कयो वियो आहे उहो डिज़ाइन ईअं थियलु आहे त MPAs ऐं MNAs खे जेके नौकरियूं ॾियारणियूं आहिनि उन में इहे मास्तर शामिलु आहिनि। इहे मास्तर इलेक्शन में कमु था अचनि ऐं इन ई बुनियाद ते इन्हनि जी सलेक्शन थी थिए, इहे ई मास्तर मुक़ररु कया था वञनि। असां वटि विच में मौसीक़ीअ जे लाइ थियो त मौसीक़ीअ जा उस्ताद था अचनि। मूं तॾहिं बि चयो त इहा बि एडिशनल भर्ती आहे। तव्हां पंहिंजे वोटर्स खे जेको आहे, तव्हां जिन खे 2 टे नौकरियूं ॾियो था, इहे तव्हां बिना सोचणु सम्झण जे, यानी अहिड़ियूं जायूं बि ॾिठियूं आहिनि जिते फीमेल स्कूल टीचर जो पहुचणु नामुमकिन आहे। तव्हां उते स्कूल खोले छॾियो आहे,
उन स्कूल में वॾेरनि जो ताकूं या गोदाम जेके ठहिया पिया आहिनि उहे त हिकिड़ी पंहिंजी जाइ ते ॻाल्हि आहे, हिकिड़ो उहो अलॻि मौज़ू आहे। पर तव्हां स्कूलनि जा ठीका ॾेई उन्हनि जा तव्हां पैसा कोई तव्हांजी ॻाल्हि त केॾांहुं कयूं, उन खां पोइ तव्हां उन्हनि में टीचर्स जेके रखिया आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे वोटर्स जे हिसाब सां भर्तीअ जा टीचर्स रखिया आहिनि, जिन खे ख़बर आहे त असीं छो त वोटर्स आहियूं, इन करे हीअ असां खां केॾा भॼी वेंदा, ही पाबंद आहिनि असांखे नौकिरी ॾियण लाइ, ऐं हू उन्हनि खे इहे नौकरियूं ॾींदा। था मेरिट रियरली मेरिट आहे सिंध में। ऐं साॻे वक़्तु ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि अक्सर इहा थींदी आहे, ऐं ज़ाहिर आहे असांजे अक्सरियती पार्टी असांजी हुकूमत ॾाढो फ़ख़्रियानो ज़िक्र कंदी आहे सिंध में, नो डाउट त NICVD आहे या इंडस हॉस्पिटल या SIUT आहे या गंबट वारी हॉस्पिटल आहे, इन सॼे खे सिंध जी गवर्नमेंट जी फंडिंग आहे, 100% उन्हनि जी फंडिंग थिए थी, जेका सारा जोगी ॻाल्हि आहे। पर सवालु इहो आहे नसीर, असांजो आम माण्हू केॾांहुं वञे? माई जेका ॻोठां लेबर पेन्स में गॾु गाॾीअ ते निकिरे थी, उहो पंहिंजे वेझे टाउन में पहुचंदे मरी वञे थी। ॿार जंहिंखे कुते चक पातो उहो पंहिंजे वेझे टाउन जे हॉस्पिटल पहुचे थो त उते उनजे लाइ दवा कान्हे। असांजो आम माण्हू कंहिं बि लेखे में कोन्हे। ऐं मूं कल्ह बि हिते हिकिड़ी ॻाल्हि चई जंहिं ते इहा इन क़िस्म जा कमेंट्स आया त तव्हीं जेको आहे सो हाणे इहो चूरनि न विकिणो वग़ैरह वग़ैरह, पर हिकिड़ी हक़ीक़त जेका आहे उहा इहा आहे असांजे आम माण्हू जी हालति ॾाढी ख़राबु आहे। उनजी सिहत, उनजी तालीम, उनजी ज़िंदगी, उनजो हर तरह सां हू जानवर जे लेवल ते ज़िंदगी गुज़ारे पियो। ऐं तव्हां ख़ासि करे मूं ॿोॾि खां पोइ जेको तव्हां ऐं असां गॾिजी हली जेके मामला ॾिठा आहिनि माण्हुनि जा, उहे ॾाढा तकलीफ़दा हालात आहिनि। इन सां गॾु गॾु हिकिड़ी ॿी शइ जेका कमु करे पई उहा इहा आहे त आम माण्हू लाइ ॿियो त कुझु बि कोन्हे। आम माईअ खे जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे, ऐं थोरो इन ते बि चाहींदसि त तव्हां इन ते ॻाल्हायो। जेको मूं जेका शइ ॾिठी आहे उहा इहा ॾिठी आहे, इहा शइ जेके मायुनि खे इन प्रोग्राम ते पैसा मिलनि था, त हूअ हुतां पैसा खणी निकिरे थी, हुतां हुनजो मुड़ुसु बीठो आहे। अच्छा, उन मुड़ुस जे खां बि वठण वारो पार्टीअ जो लोकल उहिदेदार बि बीठल आहे, उहो बि पंहिंजो हिसो खणे थो। उन माईअ खे छा थो मिले? ऐं इहो असांजे लाइ केतिरे क़दुरु बहितरु आहे। असांजे औरत जे मुस्तक़बिल जे लाइ असीं सोचियूं त उनखे केतिरे क़दुरु इहो इनकम प्रोग्राम जेको आहे सो कमु अची सघे थो। इनखे थोरो इन ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। सोशल सिक्योरिटी जा प्रोग्राम हलंदा आहिनि, मुख़्तलिफ़ शिकिलुनि में शहरुनि खे सोशल सिक्योरिटी मिलंदी आहे, बेरोज़गारनि खे रोज़गार अलाउंस बि हुकूमतूं ॾींदियूं आहिनि। पर थींदो छा आहे, मिसाल तौरु जेकर के दोस्त UK में रहंदा हूंदा या हिते उनखे तजुर्बो हूंदो त उहो ईअं न हूंदो आहे त ताहयात ॾेई छॾे। उहे चवंदा ही तोखे अलाउंस ॾियूं था, उनखां पोइ असां तोखे जिते बि पोज़ीशन्स वैकेंसी हूंदी तोखे इंफॉर्म कंदासीं, तोखे अप्लाई करिणो आहे, तोखे इंटरव्यू में वेहणो आहे, तोखे तयारी में हेल्प खपे, उहा असां खां वठंदे कंडीशनल हूंदियूं। कैश ग्रांट्स जेके सोशल सिक्योरिटी में ईंदियूं आहिनि दुनिया में अनकंडीशनल ऐं एंडलेस न हूंदियूं। हिते प्रॉब्लम इहो आहे त माण्हुनि खे इहा ख़बर आहे त असां जेसिताईं जहिड़ा आहियूं असांखे हाणे इहे पैसा मिलंदा रहंदा। माण्हुनि खे पंहिंजो हक़ु सम्झी रखियो आहे। त उन जो नतीजो छा थियो आहे त इहा डेवलपमेंटल वेलफेयर जे बजाए बेगिंग में कन्वर्ट थी वई आहे। हाणे उनजो जेको इफेक्ट आहे, तव्हां मूंखे ॿुधायो त उनजे पुठियां 17 या 18 ग्रेड वारनि माण्हुनि पंहिंजे लखनि जे अंग में हुआ जिन पंहिंजे घर भातियुनि जा कूड़ा उन में नाला दाख़िल कराया। इन्हनि खे कहिड़ी बुख हुई जो उन्हनि इहे नाला दाख़िल कराया। मूंखे जंहिं शइ ते कंसर्न आहे हिकिड़ो त तव्हां इनखे अनकंडीशनल, या त तव्हां चओ त भई तूं 3 सालनि अंदरि असां तोखे हेतिरी सपोर्ट कंदासीं पंहिंजे बिज़नेस में वञी या कंहिं अहिड़ी स्टेट ते वञी 3 सालनि खां पोइ तोखे इहा ग्रांट न मिलंदी। मिसाल तौरु 3 सालनि जो तव्हां हिसाबु लॻायो जेके पैसा मिलनि था, जेकर कंहिंखे ॿधा मिलनि न त $1 सवा लख मिले थो, हिकिड़ो को नंढिड़ो इज़त जो रोज़गार करे सघे। उन जे बजाए सियासी लिहाज़ खां शायदि हुकूमतुनि खे सूट थो करे त माण्हुनि जा हथ हमेशह पिनण ऐं घुरण वारा रहनि। इहो पॉलिटिकली हुननि खे सूट थो करे। अदरवाइज़ जेकॾहिं हिन जे मॉडल खे ठीकु कजे त पोइ उन सां तव्हां कंडीशन्स अटैच कयो। ॿी जेका अहम ॻाल्हि आहे,
तव्हां माण्हुनि खे इज़त सां भला इहे छो नथा ॾियो ॿर पिया, इहा तज़लील करे माण्हुनि खे ज़िलत सां छो था इहे पैसा ॾियो? हेॾी सारी एडवांस टेक्नोलॉजीज़ जा दौर आहिनि, हेॾा सारा तरीक़ा आहिनि माण्हुनि खे इज़त सां पैसा पहुचाइण जा। उन जे बजाए तव्हां माण्हुनि खे, औरतुनि खे बैंकुनि ते कतारनि में ठाहिनि, उते पुलिस वारनि जूं लठियूं खाइनि, धिका खाइनि। शायदि हू चाहिनि था त माण्हू खे अहसासु थिए त ज़िलत हुननि जो मुक़दर आहे, इहो हू डेलिबरेटली चाहिनि था। अच्छा, असां अञा ॿिए पासे ते नथा ॻाल्हायूं, बांग्लादेश में जेको मॉडल हुयो औरतुनि जी डेवलपमेंट जो, उहो एंटरप्रीनरशिप हुयो। हुननि हुनखे चयो त तव्हांखे असां रोज़गार सेखारींदासीं, हुनर सेखारींदासीं। गारमेंट इंडस्ट्री सभ खां उते फुटी 1 एकड़ ते बि नथा पोखनि बांग्लादेश वारा, पर हुननि जूं एटलीस्ट 4-5 मिलियन औरतूं सिर्फ़ु गारमेंट इंडस्ट्री मां रोज़गार हासिलु कनि थियूं। मूं ढाका जे सावर एरिया में पाण ॾिठो आहे, ऐं एतिरो प्रोटेक्टेड आहिनि, राति जो 12 बजे बि जॾहिं शिफ्ट ख़तमु थिए थी त यंग गर्ल्स उन्हनि रस्तनि तां मज़े सां पंहिंजे घरनि में वञनि थियूं, बसुनि मां लही, कंहिंखे हिमत न आहे जो उन्हनि सां निहारे सघे। त इहा जेका सेल्फ सफिशिएंसी हुजे, इज़त नफ़्स सां माण्हू रोज़गार कनि ऐं डेवलपमेंट लाइ सोचनि, चैरिटीज़ ऐं बेगिंग जे बजाए, इहो डेलिबरेटली हिते नथो कयो वञे। मां आख़िरी ॻाल्हि करे तव्हां खां हाणे हिकिड़ो पोइ उन खां पोइ सुवालु पुछंदुसि, इहो डेलिबरेट आहे, इहो ईअं आहे त मूंखे ॿुधायो त हीअ सभु जेके वॾेरा ख़ान साहिब जेको असांजे मथां सुवार आहिनि ॾहाकनि खां, तव्हां कॾहिं हिननि जे वातां ॿुधो त बहिराड़ी में का सनत लॻे? छो नथा सनत हणणु ॾियनि? हीअ चाहिनि था त माण्हू पैनाह करनि, माण्हू हिननि जे ॿनियुनि ते हारपा कनि, माण्हू हिननि जे ॿनियुनि ते, हिननि जे दरनि जे आॾो गीसियूं कनि, नौजवान हिननि जे दरनि ते जुतियूं घसाइनि, रोज़गार जे लाइ ज़िलतूं खणनि ऐं हुननि खे टके जी क्लार्की पटे वाली ॾेई हुननि जे 7 नसुलनि ते अहसान कंदा रहनि। त इहो माइंड सेट आहे, इहो बैरियर्स असांखे ब्रेक करणा पवंदा। इन में आउं 2 लफ़्ज़ ऐड कंदुसि तव्हांजी इन ॻाल्हि में। रुॻो इहो न आहे, वोटर खे पालियो पियो वञे इन तरीक़े सां, मुंहं में उन वात में उनखे इहो दाणू विझी उनखे आदी कयो, इहो अहसान आहे, अहसान काउंट कयो थो वञे। ऐं इन तरीक़े सां मूं कल्ह बि इहा ॻाल्हि चई त असांजो आम माण्हू महज़ वोटर बणिजी रहिजी वियो आहे। ऐं वोटर कंहिंजो आहे? वॾेरे जो आहे। वॾेरो केरु आहे? जंहिंसां डील कई वई आहे त तोखे ही फ़ाइदा मिलंदा, ऐं जंहिंजे हथ जे हेठि 500 वोट आहिनि, 1000 वोट आहिनि, 2500 10-15 हज़ार ताईं जा वोट आहिनि, हर कैटेगरीज़ आहिनि, उन जे हेठां बि वॾेरा आहिनि। इन प्लानिंग जे तहत ही सभु कमु हली रहियो आहे, जंहिंमें पोइ ही बोर्ड जे हिसाब सां जेको कमु थिए थो, जंहिंमें बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे, जंहिंमें एजुकेशन बि आहे, मास्तरियूं ॾियणु, ऐं पोइ मास्तर जेके आहिनि से ख़ुदि ॿिया मास्तर रखियो वेठा आहिनि, को उन सां फ़र्क़ु कोन थो पए, जंहिंमें जा बजा प्राइमरी स्कूल, इन खां गुज़िरियल कुझु पहिरीं सरदार शाह जो इहो बयानु हुयो, स्कूल हिननि बंदि बि कया इलाही सारा जेके एडिशनल हिननि, ज़ाहिर आहे उहे उन्हनि जा फ़ाइदा केॾांहुं विया, कंहिं खया, उहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे जंहिंजो कुझु जवाबु कोन्हे। तव्हां पुछी सघो था मूंखां कुझु बि। मां रुॻो तव्हां खां हिकिड़ी शइ पुछणु थो चाहियां, मूंखे कॾहिं कॾहिं फील थींदो आहे त सिंध खे पीपुल्स पार्टीअ जो एनेस्थेज़िया ॾेई छॾियो अथनि। हाणे हिन एनेस्थेज़िया में न ज़िलत जो अहसासु बचियो आहे, न तकलीफ़ जो अहसासु बचियो आहे, न तब्दीलीअ जी ज़रूरत जो अहसासु बचियो आहे। ही जमायतूं कंहिं दौर में, ॾिसो मां तव्हांखां रुॻो थोरो थलबदीने सुवाल ते ईंदुसि। माण्हू चवनि था ही तमामु ॾुखियो दौरु आहे, माण्हू ग़ाइबु थियनि था, मारिजनि था, फलाण थो थिए। मूं ज़ियालक जो दौरु शुरूआती दौर में हाई स्कूल जे शागिर्द तौरु ॾिठो। मुंहिंजो ख़्यालु आहे त बरबरियत ऐं दहशत उन दौर में वधीक कई, मुंहिंजो ख़्यालु आहे। तव्हां वधीक समझदारीअ सां उहो दौरु ॾिठो हूंदा। छा उहो दौरु वधीक ख़ौफ़नाक हुयो या ही दौरु वधीक ख़ौफ़नाक आहे? ऐं ॿिन्ही में कहिड़ी शइ आहे जेका वधीक भवाइती थी महसूसु थिए तव्हांखे? ॾिसो, ही दौरु वधीक इन करे ख़ौफ़नाक आहे, भवाइतो आहे, असांजो दुश्मन असां मंझि ठाहियो पियो वञे, उन सां विढ़णु मुश्किल आहे। दुश्मन ॿाहिरां अचे थो, चाहे उहो हमिलो करण जी सूरत में अचे, चाहे हू मार्शल जे हिसाब में अचे, जीअं बि जबर जे उन सूरत में अचे थो, उन सां विढ़णु, धारीअ सां विढ़णु सवलो आहे। जॾहिं तव्हां जा दुश्मन तव्हांजे अंदरि तव्हां मंझां ई खणी पोखिया था वञनि, त पहिरियों त सभ खां वॾो भउ इहो थो अचे
त उहो आहे केरु। असां 10 ॼणा वेठा आहियूं, असांखे ख़बर न आहे त हिननि में केरु आहे। असांखे इहा बि ख़बर न आहे त असां जेका ॻाल्हि करियूं पिया इन ॻाल्हि ते असांजो दुश्मन कहिड़ी फ़तवा सादर कंदो। ऐं असांजे सालनि सदियुनि जी सुञाणप जे बावजूदु हू ॿाहिरि निकिरी असां ते पंहिंजो रिएक्शन कीअं ॾेखारींदो। सभ खां भवाइती इहा ॻाल्हि आहे जेका असां मंझि पोखी पई वञे। साॻे वक़्तु सियासी तरह सां बि, इहो त समाजी तरह सां, मज़हबी तरह सां, साॻे वक़्तु सियासी तरह सां बि असांजो दुश्मन असां मंझि पोखियो वियो आहे, पोखियो वञे पियो, गिरो करे पियो ऐं असीं हिक ॿिए में विढ़ूं पिया ऐं असीं हिक ॿिए जा दुश्मन थिया बीठा आहियूं। कई जायुनि ते असां हिक ॿिए जे लाइ बिल्कुलु असांजो ई असीं मीन्स असीं सॼी क़ौम, असां मंझि इहा सूरत हाल आहे। त आउं सम्झां थी त हीउ दौरु जेको आहे, ही जेका हिननि खे रेसिपी सम्झ में अची वई आहे, रियासत खे जेका रेसिपी सम्झ में अची वई आहे त सिंधियुनि खे कुक कीअं कजे, सिंधियुनि खे देगिड़े में चाढ़े बाहि जे मथां कीअं रखिजे, उहा उन्हनि खे इहा ख़बर पइजी वई आहे त सिंधियुनि मंझां ई दुश्मन पैदा करियो ऐं पोइ गॾे हिननि खे हिकिड़े खूह में विझो। ही ख़ुदि पाण खे बर्बादु, असीं हिन पोज़ीशन ते हिन वक़्तु बीठल आहियूं। सो माना एनेस्थीसिया आहे न? एनेस्थीसिया आहे, ज़ाहिर आहे। मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि सम्झायो, मूंखे फील थींदो आहे त शायदि जेका आमरियतुनि जा दौर हुआ तॾहिं असां एतिरो डिप्रेशन्स में इन करे बि न हुआसीं जो समाज में मज़ाहमत जूं ताक़तूं पेरनि ते बीठल हुयूं। सियासी तौर ते, लिटरेरी सर्किल्स, इवन समाजी तंज़ीमूं ज़िया जे दौर में सिका खे बैन कनि। अॼु उहा बिना बैन थियण जे पाण खे पाण बैन कयो वेठी आहे। ठीकु आहे, त इंस्टीट्यूशन्स कोलैप्स थी विया आहिनि असांजा। सिंधी अदबी संगत हुई, पुराणा हिते असांजा दोस्त वेठा आहिनि जेके उनखे कंहिं दौर में सिंधी अदबी संगत जो छा त हिकिड़ो रुगो उनजो मेंबर थियणु वॾी ॻाल्हि हुई। अॼु असांजा इंस्टीट्यूशन्स उन तरह सां जेका आइकॉनिक उन्हनि जी सुञाणप पई उहा कम लूज़ थी वई। सबबनि ते असां 2 कलाक ॿिया बि ॻाल्हाए सघूं था। अहिड़ी तरह सां जो उहे सियासी मज़ाहमती जेके जमायतूं, मूंखे फील थिए थो त मजमूई तौरु जेको समाज में मज़ाहमत कमज़ोर थी आहे उन डिप्रेशन खे वधायो आहे। ॾहका जो अहसासु असांखे इन करे शदीद थियणु लॻो आहे। तव्हां छा था सम्झो? न, आउं बिल्कुलु तव्हीं सही था चओ त असां मां जेका, पर नसीर असां मां जेका मज़ाहमत वई आहे, बुनियादी तरह सां असां ॾाढी मज़ाहमती क़ौम आहियूं, असांजे मिज़ाज में आहे। असांजी ईअं नथी चवां त अॼु जे दौर में जेको असीं सभु वेठा आहियूं त असांजो मिज़ाज जेको आहे सो मज़ाहमती आहे। असां पंहिंजे क्लासिक्स ॾांहुं वञूं था, असीं शाह खे पढ़ूं था, असीं सचल खे पढ़ूं था ऐं असीं पोइ पंहिंजे समूरे अदब खे ॾिसूं था। ऐं पोइ सिंधी अदबी संगत जो तव्हां जेको मिसाल ॾिनो, अदीबनि जो जेको रोल रहियो आहे, शाइरनि जो ऐं जेको यको सिंध जो जेको रोल रहियो आहे, उहो ॾाढो मज़ाहमती रोल रहियो आहे। पर उहा जेका मज़ाहमत असां मंझां ख़तमु थिए पई, ऐं अगेन उहा ई ॻाल्हि रिपीट कंदसि, उहो सबबु इहो आहे त असांखे पंहिंजनि ई माण्हुनि जे हवाले कयो वियो आहे त ही तव्हांखे बर्बादु कंदा। जॾहिं तव्हांखे पंहिंजा बर्बादु था कनि, जॾहिं तव्हांजी धरती तव्हांजनि ई माण्हुनि जे हथां, त पहिरीं त तव्हांखे यकीन नथो अचे। तव्हांखे यकीन ईंदो, मूंखे यकीन ईंदे बि यकीन नथो अचे। मिसाल आहे हिकिड़ी मिसाल में ॻाल्हि था करियूं त जीअं पाण तालीम ते ॻाल्हि पे कई त तव्हांखे ऐं मूंखे बहसियत दोस्त जे असांखे यकीन ईंदो त सरदार शाह जी तवजा एॾी कोन हूंदी, असीं यकीन करण लाइ तयारु कोन थींदासीं। पर ईअं थिए थो न, असां ॾिसूं था, इहे सभु असां मंझां आहिनि न, इहे सभु उहे ई आहिनि जिन सां असां वियूं था, जिन सां असीं कचहरियूं करियूं था, जिन सां प्रोटेस्ट बि करियूं था, जिन सां जेके असांखे नज़र बि अचनि था। उहे जेकॾहिं सिंध जी बर्बादीअ में पंहिंजो हिसो जिन महिल विझनि था त ज़ाहिर आहे उन में पहिरीं बेवसी थी थिए, परेशानी थी थिए ऐं पोइ उहा जेका मज़ाहमत आहे उहा हिक ॿिए जी ॼुंडापट जे सूरत में, हिक ॿिए सां विढ़ण जे सूरत में, इहा सफोकेशन जो रिएक्शन आहे जेको असांखे मज़ाहमत जा रस्ता जेके आहिनि असांजा बंदि थी था वञनि ऐं असां पाण बंदि कया आहिनि। ॾिसो, प्रॉब्लम डायग्नोसिस असां रोज़ कंदा रहूं था,
प्रॉब्लम्स खे सम्झण में ऐं उनखे डायग्नोस करण में बि हिकिड़ो वक़्तु लॻे थो। पर हाणे हितां खां रस्ता ॻोल्हणा आहिनि। टाइम असां वटि ज़ाहिर आहे थोरो बचियो आहे, सेशन जी महदूद टाइम आहे। जेकर मां तव्हां खां सम्झणु चाहियां के ॿ टे ॻाल्हियूं जितां असांजा रस्ता खुलनि, छा कजे, हिकमत अमलियूं छा हुजनि जंहिंसां असां लाइ हिन ऊंदाह जी जेका गुग ऊंदाही आहे उन में को रोशनीअ जो किरणो पैदा थी सघे। आख़िरी 2-3 मिंट तव्हां हिन ते ॻाल्हायो। मुंहिंजो पंहिंजो इहो ई ख़्यालु आहे, ऐं कल्ह बि चई चुकी आहियां, रिपीट कंदसि। असांजो नौजवान जेको आहे, छो त नौजवान आहे, छो त हुन वटि वक़्तु आहे, छो त हुन जी शुरूआति आहे, अञा उन वटि सॼो हलु आहे। उहो पाण सोचणु शुरू करे, उहो ॻाल्हाइणु शुरू करे, उहो मज़ाहिमत ऐं ॼुंडा पट जे फ़र्क़ खे सम्झे ऐं मज़ाहिमत करे, ऐं मज़ाहिमत ग़ैर मशरूत करे। ईअं न करे मज़ाहिमत त हिन ॻाल्हि सां आउं मुतफ़िक़ आहियां, हीअ जेको माण्हू ॻाल्हि पियो करे इहो माण्हू मुंहिंजो पसंदीदा कोन्हे, इहो मूंखे नथो वणे, इन करे आउं हिन सां शामिलु कोन थींदसि। सिंध जे उसूलनि ते, सिंध जे मसइलनि ते असांजे नौजवान खे वेंदे तव्हां, असां टाइम कोन्हे, जेको हिकिड़ो वॾो मौज़ू सिंध जो हिन वक़्तु आहे, जेको रवादारी जो मौज़ू आहे। रवादारी त मसइलो आहे ई कोन्हे, तंग नज़री जेको मसइलो आहे, इन तंग नज़रीअ खे जेको आहे उहो फ़क़ति ॾिसो, असांजे एज जा जेके माण्हू आहिनि, असीं जेके वियूं था, असीं हज़ारे इख़्तिलाफ़ी ॻाल्हियूं करियूं था वेही। ऐं आउं तव्हांखे इन रवादारीअ जे या इन जे हिसाब सां ऐं नसीर सां हिकिड़ो मज़ाक में चवंदी आहियांसि हिकिड़ी ॻाल्हि। ज़ुबैदा भीरवाणी असांजी साम्हूं वेठी आहे, पूरी सूफ़ी आहे, पूरी दीनदार माण्हू आहे, पूरा ताज़ो त उमिरो करे आई आहे, ऐं जेके रूह जूं ॻाल्हियूं थी करे उहे ॿुधण जहिड़ियूं आहिनि। नसीर खे आउं चवंदी आहियां, तव्हीं ॿई गॾु कीअं था रहो? ॿिनि इम्तिहान ते बीठल माण्हू आहियो। त ॿई चवंदा आहिनि असांजो हुनजो साम्हूं ॿिए जो पंहिंजो हुनजो पंहिंजो किरदारु आहे, मुंहिंजो पंहिंजो किरदारु आहे। मतिलबु मज़हबी जेका रवादारी आहे उन में आउं ॿ ॻाल्हियूं कंदसि। हिकिड़ी ॻाल्हि जो अधु हिसो कयो थो वञे, अधु हिसो नथो कयो वञे। जेको अधु हिसो नथो कयो वञे, ऐं उन ते थोरो ॿ लफ़्ज़ सिर्फ़ु चवंदसि आख़िर में। नौजवाननि खे बहस में जॾहिं वियो था, जॾहिं हिक ॿिए सां फ़िरके ते, मज़हब ते बहस करियो था, त ॿिन्ही धुरनि खे जेको इख़्तिलाफ़ रखे थो, जेको मज़हब में यकीन नथो रखे, उन खे ॿिए जे मज़हबी सोच जो एहतराम करणु खपे। इहा रवादारी आहे। इन हिसे ते असीं नथा ॻाल्हायूं आम तरह सां। जेकॾहिं ॿी धुर मज़हबी आहे, जेकॾहिं ॿी धुर ख़ुदा ते यकीन रखे थी, मज़हब ते हुनजो आहे, या हुनजो को फ़िरक़ो आहे, त असांखे उन जो एहतराम करणु खपे, न की असां उनखे उन जी ॼुडापट शुरू करियूं। ईअं आहे या न? छो त असां रवादारी में इहो ई सबक़ु था ॾियूं न। इवन असां सां जेकॾहिं असांजे साम्हूं हिंदू पंहिंजे मज़हब जी ॻाल्हि करे वेठो, असांजो कमु आहे ॿुधणु, असांजो कमु आहे हुनखे स्पेस ॾियणु। ऐं आउं त ख़ैर, मुंहिंजी ॻाल्हि पुछो, आउं अहिड़ी इस्लामिक स्टेट में यकीन ई कोन रखंदी आहियां जंहिंमें जेका अक़लियत हुजे उहा ग़ैर महफ़ूज़ हुजे, उन जी जान माल इज़त ग़ैर महफ़ूज़ हुजे। आउं अहिड़ी कंहिं बि इस्लामिक स्टेट में यकीन नथी रखां, सवाइ उहो त अहिड़ी रियासतूं अहिड़े ड्रामा रचाईंदियूं रहनि, उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, अदरवाइज़ ईअं मुमकिन कोन्हे। ऐं साॻे वक़्तु जेको यकीन नथो रखे, जी उन खे बि असांखे ॿुधणु खपे। जेकॾहिं हू कुझु चवे पियो, हुनजो यकीन जेकॾहिं इख़्तिलाफ़ करे पियो, त हुनखे ॿुधी वठो। थी सघे थो तव्हां वटि जवाबु हुजनि, पर सिंध जेका आहे, इहा सिंध जी आख़िरी सुञाणप बाक़ी बची आहे। आउं इन ॻाल्हि में यकीन थी रखां नसीर, त सिंधी टोपी ऐं अजरक तव्हां भले पायो, पर असुलु तव्हांजो ख़ज़ानो रवादारी हो ऐं आहे। सिंधी टोपी ऐं अजरक ख़ाली कुझु बि न आहिनि। जेसिताईं सिंधी टोपी पातल,
अजरक पातल नौजवान जे अंदरि रवादारी न आहे। रवादारी माना ॿिए इंसान जे हक़नि जा, मज़हबी हक़नि खां वठी हर तरह जे हक़नि जो एहतराम न आहे। स्पेस ॾियण लाइ हू तयारु न आहे, सियासी स्पेस ॾियण लाइ बि तयारु न आहे, औरत खे बि स्पेस ॾियण लाइ जे तयारु न आहे, त पोइ असां छाजी अजरक, छाजी सिंधी टोपी, छाजो कल्चरल डे ऐं कंहिं शइ जो को फ़ाइदो कोन्हे असांखे। सो सिंध खे ई बचाईंदा ही जेके वेठा आहिनि, असां खां पहिरीं ई बचाईंदा। बिल्कुलु, मां रुॻो इन ॻाल्हि ते क्लोज़ कंदुसि। तव्हां ॻाल्हि कई त उहा रियासत जंहिंमें अक़लियत ग़ैर महफ़ूज़ हुजे, हिन रियासत जो अलमियो इहो आहे त हिते त अक्सरियतूं ई ग़ैर महफ़ूज़ आहिनि, अक़लियतूं त पोइ जी ॻाल्हि आहिनि। समाजी रवैये जे हिसाब सां रुॻो आख़िरी गुज़ारिश कंदुसि, डिसएग्री करियो, महिरबानी करे डिसरेस्पेक्टफुल ऐं डिसएंगेजमेंट में न वञो। डिसएग्री करियो, इन मां एग्रीमेंट जा रस्ता खुलंदा। लफ़्ज़नि जी चूंड सोशल मीडिया ते या रूबरू, लफ़्ज़नि जी चूंड दिलि मंझां करियो, नफ़रत मंझां न करियो, ज़िलत मंझां न करियो, रिस्पेक्ट मंझां करियो, हिक ॿिए जे लाइ। असांखे जेको खपे चओ, हिक ॿिए जे लाइ। महिरबानी।